रसूलाबाद जे शहरी यूसी सेक्रेटरी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे दिनो वियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर दुनियो। रसूलाबाद के शहरन ऐं सिविल सोसाइटी माण्हुनि यूनियन काउंसिल रसूलाबाद के सेक्रेटरी खिलाफ यूनियन काउंसिल के ऑफिस के गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयूं। एहतजाज कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सेक्रेटरी गैरहाज़ुर आहे। हींअर स्टूडेंट्स जा बर्थ सर्टिफिकेट आहिनि, उन खां पोइ 25 ले 10 तारीख़ लास्ट डेट आहे जेको आहे इम्तिहाननि जी। काफ़ी छोकिरा जेको आहे रुलंदा था वतन। हींअर बि तव्हां जेकॾहिं ऑफिस में हली ॾिसंदो त 7 जे तादाद में छोकिरा सर्टिफिकेट ॻोल्हनि था, उन्हनि खे सर्टिफिकेट मिलनि ई कोन था। चौथों महीनो आहे, सिर्फ़ु 3 सर्टिफिकेट लाइ 3 महीना थी गुज़रिया आहिनि। 3 महीननि खां रोड सर्टिफिकेट या राशि सर्टिफिकेट न ॾिनो वियो, वरी ॿ ॾिनो वियो त हिकिड़ो ॿियो कोन ॾिनो वियो। वरी हुन लाइ चवंदा त जेको आहे असां वटि हीअ शइ कान्हे का, हीअ शइ कान्हे का, कि मैं रोड कटिंग कान्हे का। चवंदा हिन ते नंबर हणी ॾियो, तकरीबन चवंदा 15 20 ॾींहं जे करे सेक्रेटरी अचे थो, चए त मूं वटि टाइम कोन्हे को। 8 ॾह ॾींहं थी विया आहिनि, 15 ॿुधी रोज़ पंध करे अॼु कोन आयो सेक्रेटरी, अॼु कोन आयो आहे बाबा। हाणे कॾहिं ईंदो, वरी आयो आहे त बाबा पनो लभे कोन थो। हाणे ईअं वेठा आहियूं, पैसा परेशान आहियूं, छा कयूं बाबा, कंहिंखे चऊं। अॼु आहे को दाद फिरियाद त आहे कोन बाबा। असांजो इहो ई आहे त मसइला सही नमूने सां हल कनि, जीअं आवाम परेशान न थिए। सेक्रेटरी असांजो कंहिं कम जो न आहे, कॾहिं बि कंहिं सहूलियत का न ॾींदई, न ई कंहिं ड्रेनेज जे सिस्टम जे साम्हूं कमायो आहे, न ई कंहिं सफ़ाई सुथरे लाइ कमायो आहे। हिकिड़ो भंगी आसो अचे थो महीने जी आख़िरी तारीख़ में पघारनि जे लाइ, उहो 2 नालियूं साफ़ु करे थो वञे, ॿिए बकाया पाण साफ़ु कंदा आहियूं। केतिरा ई किरास टुटा पिया आहिनि, ॿार बचो अचे वञे थो, उनजे लाइ माना वॾी ॾुखियाई या दिक़त आहे। यूनियन काउंसिल रसूलाबाद में मुक़ररु थियल सेक्रेटरी आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मसइलो कोई भी कोन्हे। बर्थ सर्टिफिकेट आहिनि, हे असां मोकिलींदा आहियूं ऑनलाइन, नादरा में ठहण वेंदा आहिनि। उन में थोरो 2 ॾींहं लेट थी वेंदी आहे, उहे अची विया आहिनि, उहे असां सही कयूं था पिया, सभिनि खे ॾियूं था पिया। अदा मां ड्यूटीअ ते बिल्कुलु ईंदो आहियां, ऐं अॼु बि मूंखे कॉल थियल आहे मीटिंग खैरपुर, ऐं ओॾे हितां मां कागज़ सही करे ओॾे खैरपुर वेंदुमि। जी असां ओॾे कंप्यूटर ऑपरेटर असां वटि अवेलेबल न आहे, असां प्राइवेट माण्हू को ठाराईंदा आहियूं, सर्टिफिकेट त उनखे चार्जिंग ॾींदा आहियूं। एहतजाज कंदड़ शहरन ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि वज़ीर आला सिंध कमिश्नर सखर डिप्टी कमिश्नर खैरपुर का मुतालबो कयो त नोटिस वठी यूनियन काउंसिल रसूलाबाद में मुक़ररु थियल सेक्रेटरी के हटाए ईमानदार सेक्रेटरी मुक़ररु कयो वञे त जीअं शहरन के रिलीफ मिली सके। कैमरा टीम सां गॾु सिकंदर अली, तुनियूं, आवाज़ टीवी न्यूज़, हिंगोर।